सिंध हुकूमत पारां पाणी जे शोबे में सुधार ऐं आबपाशी निज़ाम खे जदीद बणाइण लाइ क़दम तेज़ कया विया आहिनि। सूबाई वज़ीर याम ख़ान शौरी चयो आहे त ज़राअत ऐं मईशत जे इस्तेहकाम लाइ पाणी जे शोबे में सुधारा ज़रूरी आहिनि। सिंध में पाणी जे असराइती ऐं बहितर इस्तेमाल खे यकीनी बणायो पियो वञे। सूबाई वज़ीर याम ख़ान शौरी जी सदारत हेठि वर्ल्ड बैंक जी सवात मंसूबे बाबति अहम इजलास थियो। इजलास में वर्ल्ड बैंक जे वफ़द पारां फ्रांसपानी मिस ज़ेलाम मेकनन ऐं हेबा अहमद शिरकत कई। इजलास में नए वाटर लाइ जी तयारी ऐं सिंध जे जामिया वाटर प्लान जी जोड़जक ते गौर कयो वियो। इजलास में वाहन जी मरम्मत ऐं जदीद टेक्नोलॉजी जे इस्तेमाल बाबति मामलनि जो जाइज़ो वरितो वियो। इजलास दौरान MD सिडा मंसूर मेमण ऐं नज़ीर अहमद पारां आबपाशी वारे वज़ीर खे मुख़्तलिफ़ मंसूबनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर याम ख़ान शौरी चयो त उगडू ऐं सखर बिराजनि ते दरवाज़नि जी तब्दीली जो कमु तेज़ी सां जारी आहे। बिराजनि जी बहितरी सां पाणी जी तरसीली निज़ाम में वधीक सुधारो ईंदो। याम ख़ान शौरी चयो आहे त ज़राअत ऐं मईशत जे इस्तेहकाम लाइ पाणी जे शोबे में सुधारा ज़रूरी आहिनि। सिंध में पाणी जे असराइती ऐं बहितर इस्तेमाल खे यकीनी बणायो पियो वञे। हुन चयो त पाइदार इंतज़ामनि ज़रिए सिंध खे मौसमियाती चैलेंजनि खे मुंहुं ॾियण जी क़ाबिल बणाईंदासीं।